ॻाल्हि था कनि त मलाया जे कंहिं शहर में ॿ ॼणा, हिकु चिॿो ऐं ॿियो फिॾो रहंदा हुआ। ॿिन्ही खे को कमुकारु या पोरियो करण जो को बि ॾांहुं न हो, पर ॿई ॼणा वेठा मुफ़्त जूं मानियूं खाईंदा हुआ ऐं वेठा ठॻियूं कंदा हुआ। नेठि हिकु ॾींहुं फिॾे पंहिंजे दोस्त चिॿे खे चयो त उस्ताद चिॿा, अच त कंहिं अटकल ज़रिए कुझु नाणो कमायूं। सो उहो सोचे करे हू भर वारे ॻोठ ॾांहुं निकिरी पिया, सोचियाऊं त का ठगी कजे। उते पहुची हुननि वाटि वेंदे हिकु ठगे खे झले हिकु हंधु लिकाए छॾियो। मालिक जॾहिं उन ठगे खे ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पियो त उस्ताद फिॾो अटकल करे ठगी करे वञी हुन वटि पहुतो ऐं चयईं त अदा तूं ढगो पियो ॻोल्हीं छा? मुंहिंजो हिकु उस्ताद करामती आहे ऐं कथियूं कंदो आहे ऐं हर ॻाल्हि ॿुधाईंदो आहे। चिॿो साईं हींअर ॻोठ पहुतो आहे ऐं खूह वारे मुसाफ़िर खाने में टिकियल आहे। छो न हली तुंहिंजे चुरायल ॾांद जो वटांसि ॾस पुछिजे। जीअं त हमरा जो ढगे जो मालिक जेको हो उहो अॻे ढगे जे करे तंग हो, सो सोचाई त भला ढगे जी ख़बरचार वठिजे। उते पहुचनि त ॿेली हाउ उस्ताद चिॿो वाकई वेठो आहे। 4 पुराणा किताब ऐं थुल्हा किताब अॻियां रखी ढारा वेठो हणे। सुवाली जो कमु ॿुधी हुन किताब खोलिया। मकर सां उन्हनि खे उथलाए फुथलाए ढगे जे मालिक खे चयईं त हितां मुसाफ़िर खाने खां ॿाहिरि निकर नक जे साम्हूं हलियो वञ। को ॾेढ जे पंध खां पोइ हिकु वण नज़र ईंदो, जितां पहिरीं खाॿे मुड़जां ऐं पोइ साॼे राह ते हलियो वञिजां। उतां वेंदो रहंदा तव्हांजो हिकु पुराणी शाख वटि गिदामड़ी जे वण वटि पहुची, उतां पोइ वरी उतर तरफ़ लड़ंदे त साम्हूं हिकु पिपिर जो वण तोखे ॾिसण में मिलंदो। ॾिसंदे त उते तुंहिंजो ॾांद बि तोखे मिली पवंदो। जेकॾहिं ॾांद न मिले त आउं कूड़ो कूड़े जो पुटु, ऐं जेकॾहिं मिले त नज़राणे तौरु मूंखे चांदी जा 10 सिक्का ॾिजां। ढगे जो मालिक ॿुधायल वाटनि तां थींदो जॾहिं निशानी वारे हंधि पहुतो त ॾिसे त ॿेली वाकई पिपिर जे वण हेठां संदसि कारो ॾांद सुकल काना वेठो चिॿाड़े। हमरा हिकदमि अची उस्ताद चिॿे जा पेर चुमिया ऐं 10 चांदी जा नकोर सिक्का कढी अॻियां रखियईं। उहो नाणो हथु करे 2-4 ॾींहं सुख जी ज़िंदगी गुज़ारण लाइ हाणे चिॿो ऐं फिॾो पंहिंजे ॻोठ वञण जी तयारियुनि में हुआ त ॻोठ जे वॾेरे जो अची को हुकुम पहुतो। ॻोठ जो वॾेरो अची पहुतो, हुन जा माण्हू पहुता ऐं हुकुम कयऊं त किथे आहे नजूमी? वॾेरे जो पैगाम आयो त आऊं खाउन कुझु पुछण लाइ हिते आयो आहियां। नेठि वॾेरो आयो ऐं चयईं त ॻोठ में हर हंधि हर हंधि ही ॻाल्हि आहे त विञायल ढगे खे तो ई ॻोल्हियो आहे। हाणे मुंहिंजी बि सोपारिन वारी सोनी पेती राति को चोर चोराए वियो आहे। हाणे झटपट उहा ॻोल्हाए ॾे। उहो ॿुधी करे चिॿे जा त कन ई उभा थी विया त हाणे छा कजे। सो यकदमि सोचे वराणियाई त साईं मुंहिंजा हिन वक़्तु हड़ई तारा कतियूं अहिड़े चकर में आहिनि जो तव्हांजे फ़ाइदे जी ॻाल्हि ॿुधाए नथो सघां। उन करे राति जा 4 पहर गुज़रण ॾियो। नओं सिज उभरे, नए सिज नयूं ॻाल्हियूं थींदियूं, पोइ तव्हांखे हिसाब किताब करे ॿुधंदसि त तव्हांजो इहो सोनी संदूक कहिड़े चोर खईं आहे। जीअं ई वॾेरे पुठ ॾिनी त चिॿो ऐं फिॾो हिकु ॿिए ॾे सवारी निगाहनि सां ॾिसण लॻा त हाणे छा कजे। चिॿे थधो साह खणी चयो, हाणे ख़ैरियत इन में आहे त राति जे पेट में ई हितां भॼी निकिरजे। पर फिॾे ख़बरदार कंदे चयो त ईअं भॼण सां ॻोठ जा माण्हू पुठियां पइजी वेंदा। अचो त सुबुह थियण सां ई ॾिसूं था छा थो थिए। फिॾे सलाह ॾिनी। जॾहिं राति जी ऊंदाही घणी थी वई ऐं घाटी थी वई, गुग ऊंदा थी वई त चिॿे चयो, अदा अचो त हाणे निकिरूं।
अञा बि जे वक़्तु आहे जे न निकितासीं त फासी पवंदासीं। पर फिॾे वराणियो चङो भला, चंड उभरण ताईं त घटि में घटि तरस। हाणे छा थियो जो जंहिं वक़्तु ही ॻाल्हियूं करे रहिया हुआ त उन वक़्तु सोपारियुनि जे जेका संदूक हुई जंहिं चोर चोरायो हो, तंहिंजो नालो बख़्त हो, उहो राति जी ऊंदाही में लिकंदो लिकंदो हिननि जी मुसाफ़िरखाने जे ॿाहिरां अची पहुतो। हू इन लाइ अची पहुतो त मालूम कजे त छा इहो नजूमी वाक़ई चोर जी ख़बर उनखे पइजी वई आहे ऐं छा वाक़ई हू मुंहिंजो नालो सुबुह जो ॿुधाईंदो या न। हू इहा ख़बर कढण उते पहुतो। चिॿे फिॾे जी पंहिंजी कचारी लॻल हुई। चिॿे चयो त उस्ताद फिॾा ही खेल कराए पाण खे फासाई विधई, हाणे हितां ऐं भॼणो पवंदो, ॼण पाण ई चोर हुजूं। फिॾे वाराणेसि उस्ताद चिॿा इन में कंहिंजो ॾोह कोन्हे, ॾोह पंहिंजे बख़्त जो आहे, बख़्त जो। चोर जेको रिड़ी अची हिननि जे कमरे जे दर वटि लिकियो तंहिं रुॻो चोर ऐं ॾोह बख़्त जो जहिड़ा लफ़्ज़ ॿुधा त सम्झी वियो त नजूमी खे तारण मां इहो मालूम थी वियो आहे त सोनी संदूक जो चोर बख़्त यानी आऊं ई आहियां। तॾहिं त हुन मुंहिंजो नालो वठी इन ॻाल्हि कई आहे। सो ॾकंदे ॾकंदे दर जी ओट खां ॿाहिरि निकिरी चवणु लॻो, नजूमी साहिबु, इहो बदनसीब बख़्त आऊं ई आहियां जंहिं वॾेरे जी चोरी कई आहे। उहा मूं संदसि घरां चोरी करे ॻोठ जे पुराणे मुक़ाम में हिकु पुराणे क़बर में हिकु डबल में अंदरि लिकाए रखियो आहे। जेको वणंदो मूंखे सिखत ॾियो, पर महिरबानी करे वॾेरे खे मुंहिंजो नालो न ॿुधाइजो। फिॾो ऐं चिॿो उहो मालूम करे दिलि में ख़ुशि थियण लॻा त चोर घर वेठी मिली वियो। पर चोर अॻियां ख़ुशी जो इज़हार करण खां हुननि लिकायो ऐं नमूनो रखियाऊं, ॼण उन्हनि खे ख़बर ई न हुई। पेती किथे लिकियल आहे उहा हुननि ॻाल्हि राज़ में रखी ऐं छिड़बनीदे खेसि चोर खे चयऊं त ख़बरदार जो आईंदे चोरी कई अथई। वॾेरे खे चई शहर ॾे काली हरे छॾींदासीं। वक़्तु हथ ॿधी माफ़ी वरिती ऐं फिॾे ऐं चिॿे जा थोरा मञीदे रवानो थी वियो। पुठियां अची सिॼ उभरण ते थियो त वॾेरो बि आयो ऐं चिॿे संस शइ जो पूरो ॾस पतो ॾिनो त उहा किथे पई आहे। वॾेरो ॿुधायल या पार पतन मूजिबि ॾिठल क़बर खोटे खणी ॾिसे त वाक़ई अमानत सही सलामत पई आहे। ख़ुशि थी यकदमि नजूमी उस्ताद चिॿे अॻियां चांदी जा पूरा 100 सिका अची रखियईं ऐं ॿिए ॾींहुं ॿिन्ही ॼणनि खे पंहिंजे घर नेरनि जी दावत ॾेई आयो। नेरनि बि जीअं फिॾो ऐं चिॿो मोकिलाए रहिया हुआ त बादशाह जो कासिद वॾेरे जे घर वटि अची पहुतो ऐं ख़बर ॿुधायईं त अॼु सुबुह जो हीरनि जवाहरनि सां टुब 7 जहाज़नि जो हिकु काफ़िलो बंदरगाह ॿाहिरि लंगर अंदाज़ अची थियो आहे। जहाज़नि जे सौदागरनि वटि हिकु लोई पेती आहे जंहिं ते हुन बादशाह सां शर्त रखी आहे त 7 ॾींहंनि खां पोइ बादशाह जे राज जो को बि नजूमी जेकॾहिं ॿुधाए वेंदो त उन पेती में छा आहे त हीरनि जवाहरनि सां आंदल 7 जहाज़ बादशाह जा थींदा। पर जेकॾहिं को बि नजूमी मुक़ररु मुदे अंदरि ॿुधाए न सघियो त बादशाह खे पंहिंजे तख़्त ऐं ताज सौदागरी जे हवाले करणो पवंदो। कासिद वधीक ॿुधायो त बादशाह सलामत उहो शर्त मंज़ूरु करे वेठो आहे, पर अफ़सोस जो कोर्ट जे ख़ासि नजूमियुनि मां को बि हिकु बि उन जे लाइक़ु न आहे जो ॿुधाए सघे त उन पेती में छा आहे। उन करे बादशाह सलामत मुल्क जे कुन कुर्च में माण्हू मोकिलिया आहिनि त वञो को सुठो नजूमी ॻोल्हे अचो। वॾेरे जो कासिद जी सॼी ॻाल्हि ॿुधी त ख़ुशी मां सलाह ॾिनाईंसि त उस्ताद चिॿे खे छो नथो वठियो वञे बादशाह वटि। हीउ ज़रूरु ॿुधाए वेंदो त उन पेती में छा आहे। सो अहिड़े तरीक़े सां कासिद उस्ताद चिॿे ऐं उस्ताद फिॾे खे साण वठी बादशाह जी ख़िदमत में हाज़िर अची थियो। उस्ताद चिॿे बादशाह खे दिलजाए कराई त हू फ़िकर हरगिज़ न करे जो अञा त सॼा सारा 7 ॾींहं आहिनि। मुक़ररु वक़्तु अचण ते हू सौदागर खे उन पेती जे बारे में सभु कुझु ॿुधाईंदो त उन में छा आहे। बादशाह सलामत उहो ॿुधी तमामु घणो ख़ुशि थियो ऐं चिॿे ऐं संदसि चेले फिॾे खे रहण लाइ हिकु आलीशान घर ॾेई छॾियईं ऐं उन सां गॾु केतिरा ई नौकर चाकर ऐं खाइण पीअण जा सामान ऐं मौज मस्तियुनि में हिन खे हर शइ सहूलियत करे ॾिनई।
ॿिन्ही ठगनि जी ॼण त ईद थी वई ऐं मज़े में ॾींहुं राति गुज़रण लॻा। पेती जे राति ॿुधाइण वारे ॾींहं खां हिकु राति अॻु फिॾे चिॿे खे चयो त एतिरा ॾींहं त पाण बि ख़ूब मज़ा जा वरिता आहिनि, हाणे हीअं कर हितां भॼण जी का वाह ॾिसूं ऐं हितां निकिरी हलूं। न वरी गुज जी कंहिं ख़बर पइजी सघंदी, जे ख़बर पई त सुभाणे उहो राति पाण ॿुधाए कोन सघंदासीं त पेती में छा आहे। उन खां बहितर आहे त पाण हितां निकिरी हलूं। अमाड़ी जी दरी जेका समुंड पासे खुले थी, अचो त उन मां टिप ॾेई पाण खे समुंड में फिटो करियूं, पोइ जीअं समुंड जे छोलनि में ॿुॾी मरूं। ॿुॾी छो मरूं, पाण खे त तरण ई अचे थो, चिॿे चयो। हुनखे ख़ुदकुशी करण जी रथ पिने पसंदि न आई। चङो भला फिॾे ॿी रथ पेश कई त हीअं कंदासीं जो तरंदा वेंदासीं तव्हां जो उन हद ते पहुची जॾहिं साणा थी पवंदासीं त पोइ ॿुॾी वेंदासीं। पोइ ॿिन्ही खणी समुंड में टिप ॾिनो। तरंदे तरंदे हू उन्हनि 7 जहाज़नि जे वेझो वञी पहुता जंहिंजे सौदागर बादशाह सां शर्त रखी हुई। उन्हनि जहाज़नि जे काफ़िले मां हिकु जहाज़ जे भरिसां लंघिया त संदन कननि ते कंहिं ॿार जे ॻाल्हाइण जो आवाज़ु पियो, जेको पंहिंजे ॾाॾे सां ज़िद करे रहियो हो त ॾाॾा तव्हांजे जहाज़ सौदागर जी ख़ासि बुरची आहियूं, तव्हां जहाज़ जे सौदागर जा ख़ासि बुरची आहियो, तव्हांखे ज़रूरु इन राज़ जी ख़बर हूंदी त इन पेती में छा आहे। पर जंहिं ॻाल्हि सां तुंहिंजो वास्तो न आहे पुट, ओ बचड़ा, तूं उन मां कहिड़ो फ़ाइदो। बुरची पंहिंजे पोटे खे छिड़ब ॾींदे चयो, न आउं ॼाणण थो चाहियां त मूंखे ॿुधा त इन में छा आहे। ॿार ज़िद कयो, न त आउं हरगिज़ न सुम्हंदुसि। छो एॾो ज़िदी निगर थियो आहीं, ॾाॾे चयसि। पर छोकिरो पंहिंजी ज़िद तां असुल लहण जी न पियो करे। ॾाॾा मूंखे हरू भरू ॿुधायो त छा बि थी पवे मूंखे ॿुधायो। आख़िरकार ॾाॾे खे मञणो पियो त चङो भला। हुन चयो, उन लोही पेती जे अंदरि हिकु पितल जी पेती पियल आहे ऐं पितल जी पेती अंदरि चांदी जी पेती आहे ऐं चांदी जी पेती अंदरि सोनी पेती आहे ऐं सोनी पेती में दुनिया जी क़ीमती अतुर जो हिकु दिको रखियलु आहे। बसि हाणे हली सुम्ही रह। चिॿो ऐं फिॾो जेकी ॿई उहा गुफ़्तगू ॿुधी रहिया हुआ तिन हिकु ॿिए ॾे निहारियो ऐं मुरकी पिया ऐं वापसि किनारे ॾे तरण लॻा, छो त हुननि खे ख़बर पइजी वई हुई त इन में छा हो। ॿिए ॾींहुं सुबुह जो उहो ॿुधाइण अजायो आहे त उस्ताद चिॿो पंहिंजा कूड़ा सचा किताब उथलाए सभु कुझु सही ॿुधायो वियो। उन पेती में छा आहे ऐं सौदागर खे पंहिंजे समूरे जहाज़ खे ॾियणा पिया। बादशाह उन वक़्तु उस्ताद चिॿे खे कोर्ट जो वॾो नजूमी मुक़ररु कयो ऐं कचहरी लाइ पाण सां गॾु महिलात ॾे वठी वियो। उन वक़्तु जॾहिं चिॿो बादशाह सलामत सां महिलात में कचहरी करे रहियो हो त पुठियां फिॾे घर खे खणी बाहि ॾिनी। हुन ॼाणी बुझी थोरा पंहिंजा हथ बि उन मां साड़िया ऐं सिधो महिलात में पहुतो जिते चिॿो बादशाह सां ख़बरूं ऐं चारूं करे रहियो हो। फिॾे पंहिंजो पाण चिॿे अॻियां उछलाए चयो, उस्ताद साईं, छा अर्ज़ु करियां त घर खे बाहि लॻण करे तव्हांजे इल्मु नजूम जा हड़े किताब सड़ी राख थी विया आहिनि। मूं घणो ई उन्हनि खे बचाइण जी कोशिशि कई, पर अफ़सोस जो तव्हांजे क़ीमती किताबनि खे बचाए न सघियसि। चिॿो उहा ख़बर ॿुधी मुंहुं मथो पिटण लॻो ऐं ॻोड़ा ॻणण लॻो, हाय हाणे छा थींदो। हाणे आउं तारनि जो इल्मु ऐं कथियूं कीअं ॿुधाए सघंदुसि। बादशाह उस्ताद चिॿे खे ग़मगीन ॾिसी यकदमि आथत ॾिनी ऐं नए उहिदे तौरु रियासत जो वज़ीर करे रखियो। उन बाद फिॾे जे सड़ियल हथनि ॾे निहारे चयो, शाबाश हुजे तो जहिड़े बहादुर खे जंहिं मालिक जे किताबनि खे बाहि खां बचाइण लाइ सेक जी बि परवाह न कई। मूंखे तो जहिड़नि बहादुर माण्हुनि जी ज़रूरत आहे। ऐं पोइ फिॾे खे पंहिंजी आर्मी जो कमांडर मुक़ररु करे रखियो। सची उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं फेसबुक पेज खे फॉलो करियो।